सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़सती अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंध जे मशहूर कानूनदान ॾियाराम गिदुमल बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध ऐं हिंद जो ही मशहूर समाजी ख़िदमतकार ऐं कानूनदान ॾियाराम गिदुमल 30 जून 1857 ते हैदराबाद सिंध में जन्म वरितो। ॾियाराम तइलीम जा शुरूआती सबक़ आख़ूंद नूर मोहम्मद जे मकतब मां वरिता। हू 10 सालनि जे उमिरि में ई फारसी सिखी चुको हुयो। इब्तिदाई तइलीम सिंध मां वठण बैदि मुंबईअ मां मैट्रिक BA ऐं LLB जा इम्तिहान पास कया। ग्रेजुएशन बैदि पाण पहिरियां सेकंड क्लार्क तौरु नौकरी में दाख़िल थियो। बाद में हिंदुस्तान जे सिमार्ट कोर्ट्स जो जज मुक़ररु कयो। इन खां अॻु हू सदर कोर्ट कराची में रजिस्ट्रार ऐं मुंबई सिविल सर्विस जो मेंबर बि रहियो। 1911 में खेसि डिस्ट्रिक्ट सेशन जज तौरु तरक़ी मिली। इन बैदि खेसि मुंबई हाई कोर्ट जे बेंच में शमूलियत जी आछड़ थी, पर हिन क़बूल न कई। पंहिंजे वक़्त जो क़ाबिल ऐं अणंधिरियो मुनसिफ़, समाजी ख़िदमतगार ऐं मिसाली इंसान हुयो। ॾियाराम गिदुमल खे तइलीम जे ख़राब सूरताल जी ॻणती रहंदी हुई ऐं इन कोशिश में रहंदो हो त तइलीम जे मैदान में सिंधी अॻिभरा थियनि। इन ॾिस में हुन 1884 ईस्वी धारे सिंध टाइम्स नाले अख़बार बि जारी कई, जंहिंमें तइलीमी तरक़ी तोड़े समाजी सुधारनि बाबति लिखंदो रहियो। दीवान ॾियाराम 1885 ईस्वी में सिंध आर्ट्स कॉलेज जे क़याम लाइ कॉलेजी तइलीम ऐं उन जा असर ऐं सिंध में आर्ट्स कॉलेज क़ाइमु करण लाइ गुज़ारिश जे सिरे हेठि हिकु याददाश्तनामो लिखी अंग्रेज़ सरकार ॾांहुं मोकिलियो। हिन यादगार ख़त में हिन मिसालनि सां उन वक़्त जी तइलीमी ऐं समाजी सूरताल खे बयानु कयो ऐं कॉलेजी तइलीम जी अहमियत बयानु कंदे सिंध में आर्ट्स कॉलेज जे मनसूबे जहिड़ी तजवीज़ ॾिनी। सिंध में नियाणियुनि जी तइलीम जे सिलसिले में दीवान नवल राय ऐं दीवान सहजराम सां गॾिजी छोकिरियुनि जा 6 स्कूल मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खोलाया ऐं ग़रीब हुनरमंदनि लाइ वोकेशनल सेंटर क़ाइमु कराया। दीवान ॾियाराम पंहिंजी पघार जो ॻच हिसो फिलाही कमनि में ख़र्च कंदो हो। हिन पंहिंजे भाउ दीवान मिठाराम जे नाले सां हिकु ट्रस्ट क़ाइमु कयो, जंहिं हेठि शागिर्दनि खे स्कॉलरशिपूं, यूनिफॉर्म ऐं दर्सगाहनि खे इमदाद ॾिनी वेंदी हुई। गर्ल्स स्कूल, साधु आश्रम हैदराबाद, कराची सेंट्रल लाइब्रेरी, गश्ती होम्योपैथिक अस्पताल, धर्मपुर जी TB सेनेटोरियम, अमृतसर में शांति आश्रम ऐं किन ॿियनि हंधनि ते यतीम खाना बि क़ाइमु कया आहिनि। कराचीअ में क़ाइमु DG सिंध कॉलेज सदसी ख़िदमतनि जो समर आहे। ॾियाराम गिदुमल ग़रीबनि जी मदद ऐं बचत जो शऊर पैदा करण लाइ ग़रीबड़ी बैंक नाले हिकु इदारो क़ाइमु कयो। शादी ऐं मानीअ जे ख़र्चनि लाइ ऐं फोतगी जे ख़र्चनि लाइ हिकु फंड क़ाइमु कयईं। हिन प्लेग जी मरीज़नि जे ख़िदमत लाइ 3 महीना मोकल कई ऐं 4 डॉक्टर ऐं 16 नर्सूं पंहिंजे ख़र्च सां भर्ती करे इन मूज़ी मर्ज़ जे ख़ात्मे लाइ वॾो कमु कयईं। हिकु जज तौरु ॾियाराम गिदुमल जी हाक परे परे ताईं हुई, पर 3 केस घणो मशहूरु थिया। हिकु केस शिकारपुर जे हिंदू सेठ मेवलदास जो हो, जंहिं हिकु औरत सां ॾाढाई कई हुई। ॾियाराम वटि केस आयो त मक़ामी हिंदुनि जो ख़्यालु हो त हिंदू कम्यूनिटी जी लॼ रखंदे जज संदन हक़ में फ़ैसिलो ॾींदो, पर ॾियाराम इन सेठ खे 7 साल सख़्त पोरे सां टीप जो हुकुम ॾिनो। ॿियो केस हुज़ूर दरवेश जो हो, जंहिं ते क़त्ल जो इल्ज़ाम हो। हिन अदालत में बयानु ॾिनो त राति जो मूंखे ख्वाब में आयो त इन शख़्स खे क़त्ल करियां।
संदसि इन ॻाल्हि ते हैरत जो इज़हार कंदे जज ॾियाराम रिमार्क्स में लिखियो त सिंध में एतिरा त दरवेश आहिनि जो हर कंहिंखे जेकॾहिं ईअं क़त्ल जी इजाज़त ॾिजे त हिते आदम नाले का शइ न बचंदी, ऐं पोइ हुज़ूर दरवेश खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। टियों गैर मामूली केस सॼे हिंदुस्तान में मशहूरु थियो। इहो अहमदाबाद गुजरात में मस्जिद जे प्लाट जो हुयो। जॾहिं ॾियाराम उते डिस्ट्रिक्ट जज मुक़ररु थी आयो त लाॻीतो 11 ॾींहं इन इहे केस जी ॿुधणी करे फ़ैसिलो मस्जिद जे हक़ में ॾेई ज़मीन वापसि ॾियण लाइ हुकुम ॾिनई। इन ई फ़ैसिले खे डिघे अरसे ताईं यादगार रखण लाइ हिन काग़ज़ बजाए हिकु कपिड़े ते इहो फ़ैसिलो लिखी ॾिनो। हिंदुस्तान जो वायसराय लॉर्ड कर्ज़न जॾहिं ॾियाराम सां मिलियो त खेसि मुबारकबाद ॾींदे चयईं त फाज़िल जज, असांखे अव्हां जे लियाक़तुनि जी ख़बर आहे, जंहिं करे असां वटि अव्हां लाइ एतिराम आहे। दीवान ॾियाराम खे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ते दस्तरस हासिल हुई। फ़ारसी, अंग्रेज़ी ऐं सिंधी त नंढी उमिरि में दर्सगाहनि में पढ़ियो, पर संस्कृत इन करे सिखियो त जीअं गीता खे असुल ॿोलीअ में पढ़ी ऐं सम्झी सघिजे। हिन गीता खे सिंधीअ में तर्जुमो कयो, अरबीअ जी बि चङी ॼाण हासिल कयईं। चयो वञे थो त क़ुर पाक बग़ैर तर्जुमे पढ़ंदो ऐं सम्झी वेंदो हो, ऐं बाइबल पढ़ण लाइ इब्रानी ॿोली सिखियो। खेसि गुजराती ऐं आर्मीनी बि ईंदी हुई। जॾहिं 1885 खां 1886 दौरान असिस्टेंट कलेक्टर जे उहिदे ते मुक़ररु थियो त उन वक़्त जे कमिश्नर खेसि सिंध जे जागीरदारनि जो रिकॉर्ड ठाहिण जो कमु सौंपियो, जंहिंखे सरअंजाम ॾींदे हिन समूरो रेवेन्यू सिस्टम जो मुतालो करे हिकु भरपूर किताब हिस्ट्री ऑफ लैंड एलिनेशन इन सिंध लिखियो। ॾियाराम गिदूमल बहितरीन लेखक तौर पर पाण मञायो। हिन 1881 धारे 3 महीना मोकल वठी सिंध जी कुंड कुर्छ घुमी ॾिठी ऐं पोइ शाह लतीफ़, कलंदर लाल शहबाज़ ऐं उॾेरे लाल ते किताब लिखियईं, जेको इन्हनि टिनी हस्तियुनि बाबति इब्तिदाई मालूमात लिखियो वञे थो। हिन साधू हीरानंद, टी.एल. वासवाणी ऐं हसन अली आफंडी सां गॾिजी सिंध सभा तंज़ीम जो बुनियादु विधो, जंहिं तरफ़ां सिंध टाइम्स अख़बार जारी करे साधू हीरानंद खे उन जो एडिटर मुक़ररु कयईं। पर कुझु अरसे खां पोइ हीरानंद जे लाॾाणे खेसि झोरे विधो ऐं पोइ हिन संदसि शख़्सियत जी सवानह ते साधू हीरानंद अ हम्बल सॉइल किताब लिखियो। संदसि ॿियनि किताबनि में समथिंग अबाउट सिंध, जिप साहब, श्री भगवत गीता, श्री योग दर्शन, गीता जो सार, कबीर जा सुलूक, हिस्ट्री ऑफ लैंड एलिनेशन इन सिंध, माउ ऐं धीउ, लोभ जो महात्म, चाबुक मनजा, रिहाण ऐं ॿिया शामिल आहिनि। ॾियाराम गिदूमल मिर्ज़ा कली बेग जो वॾो क़दरदान हुयो। 1906 में खेसि ख़त लिखी चयईं, आउं पंहिंजी फ़ुर्सत जो वक़्तु सजाए कम लाइ वक़ुफ़ करण जी कोशिशि करियां थो, पर तूं सभिनी खां गोए खणी वएं। शल तूं पंहिंजे ऐं मुंहिंजे देश लाइ घणो जीअं, पर जेकॾहिं तूं मूंखां अॻे वें त आउं तुंहिंजे महिनत जो फल जहान आॾो रखंदुसि। जेतोणीकि ॾियाराम खे धणी दर अॻ में सॾु थियो, पर हिन जेरे वाइदो निभायो ऐं 1.5 लख खां वधीक रक़म मिर्ज़ा कलीज बेग जे किताबनि जे छपाई ते खेसि मोकिले ॾिनी, जंहिंजो ज़िक्र मिर्ज़ा साहब पंहिंजे आतम कहाणी साओ पनो कारो पनो में कयो आहे। इहा रक़म अॼु जे 1 करोड़ रुपयनि खां वधीक थींदी। ॾियाराम गिदूमल रिटायरमेंट खां 7 साल अॻु ई पंहिंजे भाउ जे नाले दीवान मेठाराम धर्माऊ ट्रस्ट रजिस्टर करायो। इन बाबति कुझु हिन रीति लिखियो आहे। आउं ग़ुलामनि जो ग़ुलाम ॾियाराम गिदूमल, उमिरि 35 साल, रहंदड़ हैदराबाद,
पंहिंजी ज़िंदगी ऐं ज़िंदगी जी कमायल मूड़ी ऐं विरसे में आयल पूंजी अमानत ॼाणे ऐं पंहिंजे हयाती ते को भरवसो न सम्झी पंहिंजी समूरी मिल्कियत खे ख़ैराती ट्रस्ट पधिरो करियो। ॾियाराम जी ज़िंदगीअ जो मक़सदु संदसि हिन तहरीर मां साबित थिए थो त इल्मु आम थिए, दुखी इंसाननि जी मलमपटी थिए, ख़िदमत ख़लक़ इदारनि ओतारनि जी संभाल थिए, इल्मी कहत ऐं सहायता जी ॾस में इमदाद जो हथ डिघिरियो वञे ऐं ख़िदमत कंदड़ इदारनि जी दिलि खोले मदद कई वञे। पाण वर्निकुलर लिटरेचर कमेटी म्यूनिसिपालिटी ऐं ख़ालक ॾिने हाल जो सदर बि रहियो ऐं कोढ़ जे मरीज़नि जे आश्रम जो चेयरमैन बि रहियो। दीवान ॾियाराम 56 वरनि जे ॼमार में हिकु नंढी नेटी छोकिरी सां शादी कई, जंहिं तां मथस तमामु घणी तरक़ी थी ऐं केतिरनि दोस्तनि इन अमल जी निदा कई, पर पाण कंहिंखे को बि जवाबु न ॾिनऊं। घणा साल पोइ मालूम थियो त इहा मुसीबत ज़िदह औरत हुई, जंहिंजी इज़त ऐं ज़िंदगी बचाइण लाइ दीवान साहब इहो कमु कयो हुयो। सिंध हिंद तोड़े बरसगीर जो ही मिसाली समाज सेवक 7 डिसंबर 1927 ते ॿिनि पहरनि जो गुरु ग्रंथ पढ़ंदे धणीअ खे परतो। संदसि ज़िंदगी जे अहवाल बाबति हिकु किताब राज ऋषि ॾियाराम गिदूमल जो जीवन चरित्र छपियल आहे, जंहिंजा केतिरा ई छापा अची चुका आहिनि, जंहिंमें ॾियाराम बाबति वधीक मालूमात मौजूदु आहे। महिरबानी।